नाज़रीन हींअर असां ॻोठ केटल फार्म राणावाए ते मौजूदु आहियूं। हे उहे अमीर सिंध जा ग़रीब माण्हू आहिनि जेके तमामु घणा परेशान आहिनि। अॼु लॉकडाउन खे 14-15 ॾींहं थियो आहे। गवर्नमेंट तरफ़ां जेके बि ऐलान कया विया आहिनि उन्हनि त सार न आहे लधी ऐं न ई उन ते अमल थी सघियो आहे, पर सरहदी वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि ॿिनि जी सार संभाल न आहे लधी ऐं मासूम ॿार आहिनि बुखुनि काटण ते मजबूर आहिनि ऐं ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि खां बि पुछूं था। जीअं तव्हांजो नालो? मंजूर अली। छा कंदा आहियो? पढ़ाईंदो आहियां मदरसे में। जी हा साईं, अव्हांजो कीअं गुज़र सफ़र हले थो? बसि गुज़र सफ़र अलाए ॾे थो हलाए थो, पर मेन ॻाल्हि इहा आहे त हींअर तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया आहिनि लॉकडाउन खे ऐं हुकूमत त खणी सार न आहे लधी, पर उहे वॾेरा जेके राति ॾींहुं गाॾियूं दौड़ाईंदा हुआ वोटनि जे करे, अॼु उहे बि हिन मैदान में नज़र कोन था अचनि। छा अल्लाह ताला हुननि खे ख़ुदि खे कोन ॾिनो आहे ऐं उहो सिर्फ़ु अञा ताईं हुकूमत जे तरफ़ न्याण कॾहिं राशन ॾिए थी ग़रीबनि खे विरायूं। उहे साॻी माण्हू कल्ह गाॾियूं दौड़ाए ऐं ग़रीबनि जे घर ईंदा हुआ, छा अॼु नथा अची सघनि? इन मां लॻे थो त हुनखे कुर्सी जो ई दर्द हो, ग़रीबनि दर्द कोन हो। अच्छा अदा, अव्हां छा ॿुधाइणु चाहींदा? साईं, असां रिक्शा ड्राइवर आहियूं, दिहाड़ी ते रिक्शो पंहिंजो हलाईंदा हुआसीं ऐं हाणे जेको लॉकडाउन खे 14-15 ॾींहंनि खां मथे थी चुका आहिनि, जीअं रिक्शो घर बीहारियो तीअं असीं ग़रीब माण्हू बेरोज़गार थी आहियूं। गवर्नमेंट जेके बि ऐलान कया आहिनि, जिते जिते बि इमदाद विरायो आहे, बहरहाल असांजे नबी सरथर केटल फार्म में का शइ कोन मिली आहे ऐं महिरबानी करे अला अख़्तियारनि खां अपील थी कजे त असां ग़रीबनि जी मदद कई वञे, असांजी सार लधी वञे। अच्छा, उन खां अलावा अव्हां वटि को आयो आहे कंहिं सार संभाल लथी आहे, कंहिं हथ त ॾिनी आहे, NGOs वग़ैरह आहे, तरदीप आहे, जेसीं गवर्नमेंट जो ऐलान कयल फंड हिते पहुचे उन खां सवाइ को अव्हां वटि लड़ी आयो आहे, कंहिं हाल अहिवाल पुछो आहे? साईं, न को NGOs वारो आयो आहे, न को तरदीप वारो आयो आहे, केर बि कोन आयो। असांजी कंहिं बि सार संभाल कोन लधी आहे, कोई बि असांजे दर ते कोई बि कोन आयो आहे। छा अव्हांजो नालो? मोहम्मद उमर। छा कंदा आहियो? असां काठियूं वढींदा आहियूं। हाणे कीअं गुज़र हले पियो? गुज़र हाणे भठा वठा बंदि थी चुका आहिनि, लॉकडाउन थी वियो आहे, तंहिंजे करे ग़रीब माण्हू असीं घर वेही रहिया आहियूं, बेरोज़गार आहियूं। हाणे केॾां वञूं, को बि मदद जे लाइ असां ॾे मौजूदु न आहे ऐं हाणे ग़रीब माण्हू छा कंदा? हाणे रोज़ी का बि गुज़र सफ़र कीअं थो थिए? गुज़र सफ़र कोन थो थिए न, वेठा आहियूं घर, को बि धंधो दाड़ी कोन्हे, शहर बंदि आहिनि, काठियूं विकामनि कोन थियूं। खाइण पीअण लाइ कीअं कंदा आहियो? मानी खंडु चांहि लाइ उन लाइ? ग़रीब माण्हू मजबूर पिनी सां इन गुज़ारो कंदा आहियूं, छा कंदा आहियूं। अच्छा हा। अदा, अव्हांजो नालो? हबीबुल्ला। छा कंदा आहियो? मजूरी। कहिड़ी? या काठियूं बि ओरे परे था, का शइ कोन्हे। अच्छा, काठियूं बंदि थी वियूं आहिनि, भठा बंदि थी विया आहिनि, सभु कुझु बंदि थी वियो आहे। पोइ हाणे कीअं गुज़ारो आहे? हाणे मिले ई इहो आहे, केॾी महिल ढव केॾी बुख, अधु ढव अधु बुख। छा चवणु चाहींदा? असीं इहो ई गवर्नमेंट खे कंदा अपील, असांखे कुझु कोन थो गवर्नमेंट खपे, असांखे शहर खोले ॾियनि, असीं मज़ूरी कयूं, असीं गुज़रान असांखे 200 रुपया काफ़ी आहे। अच्छा, शइ कोन्हे गवर्नमेंट जी, शहर खोलनि, ग़रीब माण्हू पाथो पियो आहे, को किथे पाथो पियो आहे, को किथे पाथो पियो आहे। इहो ई असीं चवणु चाहियूं था गवर्नमेंट। अव्हांजी कंहिं सार संभाल लधी आहे? को बि कोन अचे थो, असां कोई कोन थो अचे, सभु को अचे थो वोटनि वारे टाइम ते मतिलबु वाइदा कूड़ा करे भॼियो वञे। PTI वारा बेचंदा, PP वारा, हर माण्हू अचे, हींअर को कोन थो अचे हिन ॾुखे टाइम। बाबा, तव्हांजो नालो छा आहे? सजाद। छा कंदा आहियो? काठियूं वढींदा आहियूं। हाणे कीअं काठियूं वढे, गुज़ारो कीअं पिया करियो? हाणे असांखे शहर बंदि थी विया आहिनि, असीं काठियूं वढियूं ई कोन। अच्छा, पोइ कीअं गुज़ारो हलंदो? पोइ अधु ड्राइव, कॾहिं बुख, कॾहिं पीओ खाऊं था। अच्छा, अव्हांजी कंहिं बि सार संभाल कोन्हे लधी? बाबा, अव्हांजो नालो छा आहे? गुलाम हैदर। छा कंदा आहियो गुलाम हैदर? असीं काठियूं वढींदा आहियूं। अच्छा, काठियूं हाणे विकामनि थियूं? न। अच्छा, पोइ कीअं मानी चांहि कंदा आहियो? मानी चांहि ईअं गुज़ारो हलंदो। अच्छा, पढ़ंदा आहियो? स्कूल बंदि आहिनि? हाँ। अच्छा, अव्हांजो नालो छा आहे बाबा? असदुल्ला। छा कंदा आहियो? असीं काठियूं वढींदा आहियूं। अच्छा, काठियुनि मां गुज़ारो हले थो? न। कोन थो हले? पोइ मानी चांहि कीअं कंदा आहियो? केॾी महिल बुख, केॾी महिल घर। अच्छा, अव्हां छा चवणु चाहींदा हुकूमत खे? हुकूमत खे चवंदा आहियूं असीं ग़रीब आहियूं, लॉकडाउन में 20-15 ॾींहं जा लॉकडाउन शहर थी विया आहिनि, अटो बि आहे। बाबा, अव्हांजो नालो छा आहे? अब्दुल करीम। छा कंदा आहियो? काठियूं वढींदा आहियूं। काठियूं वढींदा आहियो? काठियुनि मां गुज़ारो हलंदो आहे? न, लॻी बंदि थी विया आहिनि। शहर बंदि थी विया आहिनि, पोइ मानी चांहि
थोरो गुज़ारो कयूं आहे थोरा घणो गुज़ारो करियो था। बाबा तव्हांजो नालो? अदील छा कंदा आहियो? काटे वठींदा आहियूं। काठियूं वठींदा आहियो? हाणे काठियूं विकामनि थियूं? ना कोन थियूं विकामनि? पोइ मानी सां कीअं कंदा आहियो? गुज़ारो कंदा आहियो? कॾहिं हूंदी आहे कॾहिं कोन हूंदी आहे? साईं मुंहिंजा हे अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हे उहे अमीर सिंध जा ग़रीब माण्हू आहिनि जेके तमामु घणा परेशान आहिनि। गवर्नमेंट जी सतह ते जेके बि ऐलान थिया आहिनि अञा को बि उन ते अमल दरामद नाहे थी सघियो। असां उन सरहदी वारनि खे अपील कंदासीं ख़ुदा हिन मासूम हयातुनि ते सोचियो वञे ऐं जेसीं ताईं गवर्नमेंट जा ऐलान थियनि उन्हनि ते अमल थिए तेसीं ताईं उन्हनि जी सार संभाल लधी वञे। तालिब चांडियो कैमरामैन मुख़्तियार अली चांडियो सां गॾु इजाज़त घुरे थो। ऐं जिते हुजो सुखिया हुजो।